सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे डे सेंटर में ख़ुशियुनि भरी रहमत सां माला माल शाम थी ॾिठी। रिपोर्ट मंज़ूर कालरो। हिन शाम जो सीनियर सिटीज़न एसोसिएशन जे मनाइती भेण अदी रज़िया शहोक जी सालगिरह सां गॾु अफ़्तार पार्टी जा इंतज़ाम अदी रज़िया तरफ़ां कया विया। हिन यादगार ऐं शानाइती तक़रीब सां गॾु सीनियर मेंबर मिस्टर अमीर बख्श मीराणी जी बि सालगिरह मल्हाई वई। बशीर ख़ान जतोई खेसि सिंधी टोपी जो तोहफ़ो पेश कयो, जॾहिं त ॿिन्ही महिमाननि खे शरीक मेंबरनि पारां अजरकूं, गुलनि जा गुलदस्ता, गुलनि जा हार, सेंटूं ऐं वॻा तोहफ़े में पेश कया विया। अफ़्तार पार्टी ऐं सालगिरह जी तक़रीब जो गॾियल प्रोग्राम शानदार रहियो, जंहिंमें मेंबरनि जी वॾे अंग शिरकत करे चार चंड लॻाए छॾिया, जिन में मान वारी औरत मेंबरनि बि शिरकत रही। हिन तक़रीब में हिंदू धर्म जे मेंबरनि बि शिरकत करे मोहब्बतुनि में इज़ाफ़ो कयो। तक़रीब में मिस्टर नज़ीर शेख जे प्यारे पोटे आबिश आमिर शेख जो पिणु रोज़ो अफ़्तार कराए खेसि गुलनि जा हार पराया विया। रोज़ो अफ़्तार बाद जनाब इंजीनियर ख़ालिद मेमन जे अमामत में मग़रिब नमाज़ अदा कई वई। तक़रीब के चीफ पैट्रन मिस्टर हादी बख्श जतोई, सदर दरिया ख़ान बलोच, जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली फाज़लानी समेत अदी रज़िया शहोक ऐं अमीर बख्श मीराणी जिन मुख़्तसिर तक़रीरूं कयूं। डॉक्टर रफ़ी कुरैशी स्टेज सेक्रेटरी तौर ज़िम्मेवारी ख़ूब निभायूं। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जी तारीख़ में ही तक़रीब यादगार रहंदी।